रेणुका ईसरानी सभी आयल मेहमानन के सहयोग अखिल भारतीय सिंधी सभा बोलीअ जी तरफां तव्हां सभिनि जो अभिनंदन थी करियां। सभा ऐं सहयोग हीअ अहिड़ी संस्थाऊं आहिनि जंहिंजो ध्येय गोल मिशन जाम ऊचो आहे ऐं जाम दूरदर्शी आहे। हिन ध्येय हिन गोल के पूरो करण ला सहयोग जो मतलब तो साफ़ ही आहे, साथ ॾियण, हिकु गॾु हलण। त हिन जॾहिं पाण में विचार मिलंदा आहिनि त सभा ऐं सहयोग ॿिन्हिनि सोचियो कि असां गॾु छो न हलूं ऐं हुननि जे हिन निर्णय, हिन डिटर्मिनेशन, हिन समाज के, हिन शिक्षा जे क्षेत्र के, हिन सांस्कृतिक क्षेत्र के जाम मदद कई है। सजदो सजदो थीरो सिर न झुक्यो पर सजदो थीरो, सिर न झुक्यो पर सजदो थीरो, नेण निहारियो झुकी झुकी, नेण निहारियो झुकी झुकी। ओ मैं कोई जहर तना है गीत न कर पी झुकी झुकी, गीत न कर पी झुकी झुकी। अचरंगे रोजा रोज रखन मुझा मार बड़ा, मार बड़ा रोजा रोज आउती से जसुमा, आउती से जसुमा मुझा मार बड़ा, मुझा सांगी अड़ा। आंधिया में ज्योत जगाइण वारा सिंधी, 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 ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी। द्वीप प्रज्वलित करें। श्री गोविंद जी, श्री मुकेश जी, श्री सुश्री प्राची, सुंदर जी, कीरत जी, श्री राम जवाहरानी सहयोग फाउंडेशन के अध्यक्ष के निवेदन थी करियां, विनती थी करियां कि वो मेहमानन के स्वागत में ॿ शब्द चवन। श्री राम जवाहरानी जी।
सभा ऐं सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां तहे दिल सां तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। स्वागत आहे अॼु मुख्य महिमान श्री गोविंद निहलाणी साहिब जो। मिस्टर गोविंद निहलाणी साहिब खे मां सम्झां थो कोई अहिड़ो सिंधी न हूंदो जेको न सुञाणंदो। हिंदुस्तान जे फिल्म इंडस्ट्रीअ में हुननि पंहिंजे कला ऐं पंहिंजे टैलेंट सां, पंहिंजे हुनर सां हिकु अहम जॻह पाती आहे, हिकु अलॻि मुक़ाम हासिलु कयो आहे। हुननि जी हर फिल्म या हर टीवी सीरियल कंहिं बि मैसेज खां सवाइ कोन्हे। मैसेज ओरिएंटेड स्टोरियूं हू सिलेक्ट कनि था। हर हिकु टीवी सीरियल ऐं फिल्म में कोई मैसेज आहे, कोई पैगाम आहे। अॼु बि हू ज़बरदस्त बिज़ी हुया। हिननि जी हींअर जेका नई फिल्म अची रही आहे देव, जंहिंमें अमिताभ बच्चन, करीना कपूर ऐं काफ़ी ॿिया स्टार्स आहिनि, उन्हनि खे डायरेक्ट करे रहिया आहिनि, उनजी फ़ोटोग्राफी करे रहिया आहिनि। हिननि जो योगदान मां ईअं भायां थो त असांजे हिंदुस्तान फिल्म इंडस्ट्रीअ में तारीख़ी योगदान आहे। असांखे गर्व आहे अहिड़े सिंधी सजन ते। असांजे विच में ॿियो असांजो मुअज़्ज़िज़ महिमान श्री कीदर बाबाणी साहिब आहिनि। सचपच त उन्हनि ई पायो विधो आहे सभा जो, त हू असांजा रहबर आहिनि संस्था जे लाइ। हुननि जेको पिछले घटि में घटि 40-50 सालनि खां जेको हुननि कार्य कयो आहे, सिंधी ॿोलीअ खे तस्लीम कराइण जे ॾींहंनि खां वठी सिंधी हर फील्ड में हुननि पंहिंजो पूरो जीवन ईअं सोचो त पाण खे विसारे हुननि समाज जी ओन रखी आहे, सिंधी क़ौम जे लाइ हू कयो आहे। उन्हनि जो बि असीं स्वागत कयूं था। मिस्टर मुकेश शर्मा बॉम्बे दूरदर्शन जो डायरेक्टर आहे। हिननि सॼणनि हिकु दफ़ो न कई दफ़ा मंच ते अची करे असां सिंधी समाज वारनि खे इन ॻाल्हि लाइ हिमथायो आहे त तव्हीं नवां प्रोग्राम्स खणी अचो, मां दूरदर्शन ते उहे प्रोग्राम पेश कंदुसि। झूना प्रोग्राम सिर्फ़ु इंटरव्यू टाइप हुजनि था त उन्हनि में मज़ो एतिरो न रहियो आहे। इन करे तव्हांखे नवां इस्म पैदा कयो, के ड्रामा जो, के अलॻि अलॻि हिस्टोरिक ॻाल्हियूं पंहिंजूं ससई पुने जहिड़ियूं जेके असांजूं 7 सूरमियूं आहिनि उन्हनि ते तव्हां टीवी सीरियल्स ठाहियो। मां तव्हांखे हेल्प करण लाइ तयारु आहियां ऐं उहो दूरदर्शन पेश कंदी। उन्हनि जो बि असीं हिते स्वागत कयूं था पिया। हिकु ॿी कलाकार जंहिंखे तव्हां काफ़ी टीवी सीरियल्स में ॾिठो हूंदो, सास भी कभी बहू थी, पर उन कलाकार जो रूप जेको आहे, उन आर्टिस्ट जो ॿियो बि हिकु रूप आहे, हिकु कथक डांसर आहे तमामु सुठी। हुन जे पेरनि में मां सम्झां त हिकु अजीब लर्ज़िश आहे। हिन नंढी उमिरि में हुन काफ़ी सुठो हिकिड़ो अहम मुक़ाम हासिलु कयो आहे। उनजो बि असीं हिते स्वागत कयूं था। रंजीत भूटाणी साहिब जेके सिंध जे खेत्र में काफ़ी कुझु पंहिंजो वक़्तु बि ॾेई रहिया आहिनि। हिकु भरम, हिकु नंढो मुंड खां वठी ईअं चयो वेंदो त वापारी क़ौम आहे सिंधियुनि जी, सभु धंधोड़ी आहियूं। इन करे हर ॻाल्हि में नफ़े नुक़सान खे ॾिसूं था। उन नफ़े जे तरफ़ वधीक असीं वधूं था, पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ खे बि असीं ताराज़ी में तोरियूं था। इहो ग़लति आहे। अहिड़ा नौजवान जेके आहिनि, दिलीप लखी जेको असांजो चीफ पैटर्न आहे, अॼु कंहिं हालात जे करे न पहुची सघियो आहे, सभा जा काफ़ी इनाम उहो स्पॉन्सर करे थो, हर तरह जी मदद करे थो। मिस्टर रंजीत भूटाणी बि हींअर हिकिड़ी मैगज़ीन हलाए रहिया आहिनि, सिंधी शान। उहो सिर्फ़ु उन्हनि जो जुनून आहे त उहो सिंधी क़ौम लाइ कुझु कनि। उन्हनि जो बि असीं स्वागत कयूं था। मुंहिंजा दोस्तो, यकीनन ही जेके क्षण आहिनि, ही जेके घड़ियूं आहिनि, ही जेके पल आहिनि, ही असांजा लम्हा आहिनि, इहे इतिहास में ज़रूरु हिकु अहम जॻह हासिलु कंदा। छाकाणि त अॼु सभा क़द्रशनासी करे रही आहे उन्हनि सॼणनि, उन्हनि शख़्सियतनि, उन्हनि असांजे सिंधियत जे शैदाइन जे लाइ, शैदाइन जी जिन असांजे पुरखनि वटां मिलियल पूंजी, असांजे सिंधियत जो ख़ज़ानो, उन में इज़ाफ़ो कयो आहे। पोइ उहो कहिड़ो बि खेत्र हुजे, असीं सभा जे तरफ़ां उन्हनि जो सन्मान कंदासीं। साहित्यकारनि जो असीं सन्मान कयूं था। साहित्यकार जेके समाज में हिकु सुजाॻी आणनि था, बेदार था कनि, सुतल दिलनि खे जाॻाइनि था पिया, उहे लेखक, उहे अदीब, उहे साहित्यकार वक़्तु वक़्तु हालात जे हिसाब सां क़ौम जा रहबर बणी उन्हनि खे राह ॾेखारनि था। उन्हनि जो बि असीं हिते सन्मान कंदासीं। कलाकार जिन खे हींअर तव्हां ॿुधो, हिकु राग, हिकु गीत, हिकु कलाम जेको बेशुमार माण्हुनि जी उसाट बुझाए थो छॾे, बेशुमार माण्हुनि जी प्यास लाहे थो पियो, हू अहिड़ो तासीर उन में पैदा कनि था। पंहिंजे ॿोलीअ अहिड़ी मिठी आहे असांजी। उन्हनि कलाकारनि जो बि असीं स्वागत कंदासीं। हिकु आर्टिस्ट जेकॾहिं कंहिं पथर मां, हिकु मार्बल जे पीस मां जेकॾहिं उनखे तराशे, उनखे हिकु भॻवान जो आकार ॾिए थो, प्रभुअ जी उन मालिक जी मूर्ति ठाहे थो, त उहा मंदर में स्थापित थियण खां पोइ उन ते चढ़ावा चढ़नि था, पूॼा थिए थी।
पर सभा ऐं सहयोग फाउंडेशन इन में बिलीव कनि था, उन में विश्वास रखनि था त असां उन कलाकार खे सजदो कयूं जंहिं उन खे तराशे भॻवान जो रूप ॾींदो पंहिंजे कला ऐं हुनर सां। त असीं हमेशह अहिड़नि माण्हुनि खे, अहिड़नि शख़्सनि खे ऑल ओवर इंडिया बेस तां तमामु बारीकीअ सां अवार्ड जी सिलेक्शन कंदा आहियूं। उन लाइ सभा जे तरफ़ां सॼे हिंदुस्तान में कमेटी मुक़ररु थियल आहे। त हींअर उहे असीं अवार्ड्स पेश कंदासीं सभा जे तरफ़ां, इल्म जे खेत्र में, इख़बार नवीसी जे खेत्र में, नृत्य जे खेत्र में। इन तरह जा 9 अवार्ड्स असांजा हिन साल जा आहिनि। हिकु ॿी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त हिकु 10हों अवार्ड, हिकु स्पेशल अवार्ड आहे सभा ऐं सहयोग जे तरफ़ां सिंधू सपूत। उहो असांजे भाउ चंद्र मंगनानी खे हिन साल वञी रहियो आहे। मुंहिंजा दोस्तो, चंद्र मंगनाणीअ सां मुंहिंजो तालुकात, मुंहिंजो लॻभॻि मां सम्झा थो अधु सदी गुज़री वई आहे, स्कूली जीवन खां गॾु आहियूं। उन 50 सालनि जे उन दौर में, उन 48-50 सालनि जे दौर में मूं समाज में काफ़ी बदिलाव ॾिठो आहे। न सिर्फ़ु ॿाहिरियों पर जज़्बात में, इमोशंस में, रिश्तनि में, हर तरह सां काफ़ी बदिलाव आयो आहे। पर सच थो ॿुधायां, जेकॾहिं बदिलाव न आयो आहे त मुंहिंजे उन यार जे दिलि में कल्ह ते बि उहो मिसकीननि, ग़रीबनि ऐं ज़रूरतमंद जे लाइ पे धड़कियो। अॼु बि हू ग़रीब परिवार, सफ़ेद पोश, उन्हनि परिवारनि जे मदद लाइ हुन जा हथ हमेशह परगोरलण लाइ तयारु आहिनि। मां चाहींदुसि त हुनजो बि असीं ताड़ियुनि सां स्वागत कयूं। सभा पंहिंजो फ़र्ज़ु निभाए रही आहे पंहिंजे कलाकारनि, पंहिंजे साहित्यकारनि, छाकाणि इहे ॿोलीअ जा गहना आहिनि, असांजे जातीअ जा गहना आहिनि। अचो त तव्हां ऐं असां मिली करे बि इहो प्रण कयूं त असां बि पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नौजवान पीढ़ीअ खे इन ॻाल्हि खां अहसासु कराईंदासीं त असांजी सिंधी ॿोली प्राचीन अवाली सिंधू सभ्यता जी ॿोली आहे। असीं उन अवाली मोहन जे दड़े जा वारिस आहियूं। उन्हनि में सिंधी सॾाइण में या सिंधी चवाइण में को शर्म नाहे। महिरबानी, धन्यवाद। हीअ ट्रॉफ़ी पंहिंजे पाण में केतिरी सुहिणी थी लॻे। मोहन जोदड़ो जी ट्रॉफ़ी आहे ऐं जो कि असांजी सिंधियत जी जाम पुराणी पहचान आहे। सिंधियत जी पहचान ही अगरि ॾिसो त मोहन जोदड़ो सां थी शुरू थिए। स्वागत जो रंग है वो भी मूंखे हीअं थो लॻे जे पाकिस्तान जे ज़माने, पाकिस्तान में भी हीअं ई स्वागत कंदा हूंदा हुन ज़माने में, पार्टीशन खां पहिरीं। कथक में महारता हासिल कई है। जयपुर घराने जी रेखा ठक्कर हिननि जी गुरु आहिनि ऐं हिननि जी मां नीना मुल्तानी हमेशह हिननि खे प्रोत्साहन ॾिनो आहे, जो पाण बि हिकु डांसर आहिनि कथक जी। नीना जी ख़ासियत ये है कि ये सिर्फ कथक में ही डांस कान्हे हिन जी हासिल, बल्कि सिंधी भगत में भी ये जाम परफेक्ट आहिनि। ऐं हिननि ज़रूरु तव्हांखे मौक़ो मिलंदो कि तव्हां हिननि जी सिंधी भगत ॾिसंदा अॼु जी शाम जो। शिक्षा जे क्षेत्र में असां अवॉर्ड था ॾियूं। हे पाकिस्तान जे ज़माने सां हिननि शिक्षा जे क्षेत्र में जाम स्ट्रगल कयो आहे ऐं हाणे बॉम्बे में हिननि जे एफर्ट्स, हिननि जे सहयोग सां 7 स्कूल था हलनि ऐं हर स्कूल में 70 to 90% रिज़ल्ट थो अचे। त हे वाधायुनि जा हक़दार आहिनि श्री शीतलदास बालानी। हिननि खे ट्रॉफ़ी ऐं 11,000 कैश अवॉर्ड मिलियो आहे ऐं हो ई अवॉर्ड सुप्रिया खे बि मिलियो।
दीक्षित वरियानी फील्ड बता रही हूँ। हिननि खे जर्नलिज्म में पत्रकारिता में अवॉर्ड मिलियो आहे। पत्रकारिता में हिननि पंहिंजे जीवन में जाम उतार चढ़ाव ॾिठा आहिनि ऐं राजस्थान गुजरात में हिननि जी हिंदू सिंधी पेपर हलंदो हो जो कि हाणे बॉम्बे में बि थो हले ऐं जाम मुश्किलनि खां पोइ हिननि बॉम्बे में हे पेपर स्थापित कयो आहे। हिननि खे बि ट्रॉफी ऐं 11,000 कैश अवॉर्ड में मिलियो आहे। तव्हांखे वाधायूं हुजनि। बिल्कुलु खरी थी उतरनि। डांस ड्रामा म्यूज़िक सभिनि में हिननि माहिरता हासिल कई आहे ऐं अमेरिका ऐं ॿियनि जॻह हिननि खे कंपेयरिंग लाइ ऐं इवेंट्स ऑर्गेनाइज़ करण लाइ इनवाइट कयो वियो आहे। हिननि खे असां सभिनि जी तरफ़ां सभा ऐं सहयोग जी तरफ़ां वाधायूं हुजनि। श्रीमती आशा चांद देश ऐं मानवता लाइ जाम सेवा कई आहे। पाकिस्तान जे ज़माने खां ई यहाँ की पाकिस्तान में भी एक दफ़ो अर्थक्वेक थियो तॾहिं बि हिननि जाम जीवन में दुख ऐं उतार चढ़ाव ॾिठा ऐं हाणे गुजरात जो अर्थक्वेक थियो हुन में भी हिननि 3,60,000 इकट्ठा करे गरीब जो स्टूडेंट्स आहिनि हुननि खे फीस ऐं ट्यूशन लाइ पैसा ॾिना। ऐं सभिनि खां वॾी ख़ासियत हिननि जी हीअ आहे कि हिननि जो भी सेवा कई आहे पंहिंजे सिर्फ़ु पेंशन जे आधार ते कई अथऊं। कॾहिं बि हिननि अलाउंसेस या सैलरी न वरिती आहे। श्री रोचीराम थावाणी मुंहिंजे ख़्याल सां हिननि सां असांखे पाठ पढ़णो खपे। हाँ तव्हांजो कंट्रीब्यूशन लाइक़ हे प्यार अथव प्यार अथव न महिरबानी करियो चङो पोइ तव्हां वठी ऐं पोइ पंहिंजो चेक ॾिजो। पंहिंजो चेक ॾिनो बसि न मां लाइक़ु न आहियां मूंखे माफ़ु कयो। दादा ज़िंदगीअ में ॾिनो ई ॾिनो आहे कंहिंखां कॾहिं कोन वरितो आहे। मूं चयो दादा असां इज़त था तव्हांखे बख़्शियूं चई उहा इज़त बराबरि तव्हां ॾियो पर मां पैसे खे कॾहिं हथु कोन लाथो आहे ऐं मूंखे ॿुधायो दादा हीअ ट्रॉफी त वठो। दादा ये ट्रॉफी दादा ट्रॉफी त असांजी यादगार अथव हीअ त रखो। जो मां तव्हांखे हिननि जी तारीफ़ में जो शब्द चया हो हुननि हाणे ई तव्हांखे बिल्कुलु सच करे ॾेखारियो। हिन लाइ लाखी खिलनानी खे इनवाइट थी करियां कि अवॉर्ड लाइ। हे आदिपुर में हिकु अहिड़ो इंस्टीट्यूट आहे जंहिं सिंधियत खे जाम अॻियां वधायो आहे ऐं सिंधियत में जो भी असांजी लिटरेचर आहे म्यूज़िक आहे ऐं जो भी CDs या कंप्यूटर्स में जो भी असांखे मटीरियल पढ़ण लाइ मिले थो हुनखे हिननि प्रिजर्व करण जी कोशिशि कई आहे। आदिपुर में हिन इंस्टीट्यूट हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म ठाहियो आहे जंहिंमें असां सभु सिंधी पाण में इंटरेक्ट करे था सघूं। हिननि खे ट्रॉफी ऐं 25,000 कैश था मिलनि हिन इंस्टीट्यूट खे। ऐं श्री लाखी खिलनानी हुन इंस्टीट्यूट जा डायरेक्टर आहिनि। लक्ष्मी खिलनानी या सॉरी श्री गोपाल पंजवानी हुआ दिल्लीअ में रहंदा आहिनि ऐं हिननि 700 परफॉर्मेंसिस ॾिनी आहिनि प्लेस जूं। कुछ फिल्म्स अम्मी या मम्मी जो कि जाम पॉपुलर फिल्म हुई सिंधीअ में हुआ भी हुन में भी पार्टिसिपेट कयो आहे ऐं स्क्रिप्ट लिखी आहे डायलॉग्स लिखे आहिनि। हिननि खे ईश्वरलाल बक्सानी अवॉर्ड माया ईसरानी गोल्ड मेडल भी मिलियो आहे ऐं सिंधी रत्न जो अवॉर्ड भी मिलियो अथनि। हिननि खे ट्रॉफी ऐं 25,000 सां सहयोग ऐं सभा जी तरफ़ां नवाज़ो थो वञे। जे क्षेत्र में श्री दुष्यंत कुमार खे हाँ संगीत के क्षेत्र में सभिनि खां वॾी ख़ासियत ये है कि हिननि किथे भी फॉर्मल ट्रेनिंग न वरिती आहे म्यूज़िक जी। पंहिंजे फादर ऐं ब्रदर खां हिननि खे इंस्पिरेशन एनकरेजमेंट मिलियो आहे ऐं फोक संगीत हिननि जी सभिनि खां वॾी ख़ासियत है।
लेकिन हिन जे अलावा क्लासिकल सिंगिंग में बि हे रुचि रखंदा आहिनि ऐं ॿियूं विभिन्न भाषाउनि में बि हिननि PhD कई आहे। हिननि जे सहयोग सां, हिननि जे छाया सां 5 स्टूडेंट्स हुननि सिंधीअ में PhD हासिल कई आहे। हिननि खे सिंधी साहित्य भूषण सां बि नवाज़ो वियो आहे। तव्हांखे वाधायूं हुजनि। चंदर मंगनानी, हिननि खे स्पेशल अवॉर्ड नवाज़ो थो वञे सिंधी सपूत। जीअं कि राम जी हिननि जे बारे में तव्हांखे जाम कुझु ॿुधाए चुकिया आहिनि, त मूं वटि त शब्द हेतिरा आहिनि ई कान, लेकिन हिननि जी विभिन्न क्षेत्रनि में रुचि ज़रूरु आहे, चाहे वो होटल लाइन हुजे या ॿियो कोई क्षेत्र हुजे। ऐं हिननि जो सभिनि खां वधीक गुण आहे कि जंहिंखे बि कोई ज़रूरत हूंदी आहे हे हमेशह हुननि जे साम्हूं हाज़िर हूंदा आहिनि। शिक्षा में हिननि मैकेनिकल इंजीनियरिंग कई आहे ऐं सिंधियुनि खे हमेशह पंहिंजे पाई ॾेखारी आहे। हुन पंहिंजे पाईअ जे कारण ई हिननि खे सिंधी सपूत जो अवॉर्ड थो ॾियणो वञे। हिन में ट्रॉफी ऐं 51,000 आहिनि अवॉर्ड जा। हाणे मिस्टर चंदर मंगनानी खे अर्ज़ आहे वो ॿ लफ़्ज़ हिते अॼु हूअं लजारो आहे, पर मां सम्झां थो राजकुमारी तयारु करे मोकिलियो अथसि त ॻाल्हाए। अदब कला कल्चर जा असां ॿेड़ी में वेठा आहियूं। सखानी हे ॿई आहिनि। इन सखानी खे मां सिध जी जग ॿिन्ही खे पायां थो जीअं सिध जी हासिल थियण मथां हमेशह वधे। हाणे हिकु प्यार जो एग्ज़ाम्पल तव्हांजे साम्हूं आहे कि सभा जे अध्यक्ष श्री सुंदर अगनानी जी सहयोग जे चेयरमैन श्री राम जवारानीअ जो स्वागत कंदा। लाल बेरा पार दोस्तों, अॼु तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे। मां सम्झां थो हीअ अवॉर्ड मूंखे वॾनि बुज़ुर्गनि जे आशीर्वाद जे रूप में मिलियो आहे। मुंहिंजे माता पिता जिन जे संस्कारनि जो मूंखे इन लाइक़ु बनाए जो मां सिंधी समाज जी कोई शेवा करे सघियो आहियां। मां पंहिंजे पिता श्री मूर्जमल मंगनाणी जे नक्श कदम ते हलण जी कोशिशि करे रहियो आहियां ऐं मूंखे पक आहे त तव्हां सभिनी जे साथ सां अॻियां बि सुठो कमु करे सघिबो। मां भागनि वारो आहियां जो मूंखे सुठो घर परिवार, ख़ासि करे मुंहिंजी धर्म पत्नी राजकुमारी, मुंहिंजे ॿारनि, मुंहिंजे भेण, सभिनी जो मूंखे साथ मिलियो आहे।
जिन मूंखे वक़्तु ब वक़्तु इन्हनि सुठनि कमनि करण लाइ हिमथायो आहे। वरी बि आख़िरीअ में मां पंहिंजनि दोस्तनि, पंहिंजे सॼणनि, परिवार ऐं अखिल भारतीय सिंधी ॿोली साहित्य सभा जो आभारी आहियां। थैंक यू, शुक्रिया, महिरबानी। मुंहिंजो दोस्तो चंद्र मंगनानी हींअर हीअं लिखी मोकिलियो आहे त जेको मूंखे 51,000 जो अवॉर्ड मिलियो आहे उहो मां भारत जे अलॻि अलॻि शहरनि में जेके सिंधियत जे लाइ कार्य करे रहिया आहिनि उन्हनि खे चेक 5 ॼणनि खे मोकिलींदुसि। मैत्री मंडल गांधीधाम, साधू वासवाणी हॉस्पिटल इहो राजकोट जो आहे, बालकन जी बारी उल्हासनगर, सिंधु सोसाइटी भार ऐं भेनरूं जीए सिंध, जीए सिंध। मुंहिंजो हिकिड़ो आवाज़ तव्हां सभिनी जे आवाज़ खां वधीक आहे। जीए सिंध। अॼु जे ज़माने में पहिरें त जेके महिमान वेठा आहिनि मां उन्हनि जी महिरबा करे ऐं पंहिंजो मिंट विञायां। सभिनी जी तव्हांखे ख़बर आहे त हिननि खे महिरबा करण जी ज़रूरत ई कोन्हे, खोड़ महिरबा थी वई आहे हिननि जी। मां तव्हां सां थो ॻाल्हाइणु चाहियां, अॼु जे ज़माने में फील गुड ऐं इंडिया शाइनिंग, फील गुड ऐं इंडिया शाइनिंग। इन ज़माने में जॾहिं ही फंक्शन थियो आहे त मां घर खां वठी हेसि ताईं सोचींदो आहियां त मां छा ॻाल्हायां, छा चवां, कहिड़ी ॻाल्हि हिते चवां। हिते अचण खां पोइ मूं महसूसु कयो आहे त असांजी हीअ जाति ग्रेट आहे, असांजी हीअ जाति तमामु अज़ीम आहे, महान आहे। छो महान आहे? छाकाणि त असांखे पंहिंजी काई सरकार कान्हे, असांखे पंहिंजी काई स्टेट कान्हे, असांखे पंहिंजी गवर्नर कोन्हनि, असांखे पंहिंजा मिनिस्टर कोन्हनि, पोइ बि असां हिते पंहिंजी सरकार ठाही आहे। 50 साल अॻु में जॾहिं हिते असीं आयासीं तॾहिं नौजवान जेके हुआ जिन जे मन में हिकिड़ी बाहि पे ॿरी त असांजो देश असांजे हथ मां निकिरी वियो आहे, असांजो वतन सिंध असांजे हथ मां निकिरी वियो आहे, असीं उनखे कीअं बचायूं? जे वतन नथो मिले त वतन सां वास्तो रखंदड़ असांजी सिंधी ॿोली, सिंधी कला, सिंधी संगीत, सिंधी नृत्य, सिंधी नाटक वग़ैरह जूं जेके कलाऊं आहिनि तिन खे त असीं बचायूं। कीअं बचायूं? अकेलो त कोई माण्हू बचाए न सघंदो। तंहिंजे करे असां चयो त असीं का सरकार असांखे ठाहे ॾियो, असांखे को ज़मीन जो टुकुर ॾियो त असीं त हिते पंहिंजे हिन ई देश जे अंदरि हिकिड़ो नओं वतन ठाहियूं। पर न, कोई असांजो ॿुधण वारो कोन हो। देश ते टुकड़ो ॾियण जे बदिरां चवनि पिया तोखे हिकिड़ो फुट बि कोन ॾींदासीं हिन ज़मीन जो, तव्हां पंहिंजी ज़मीन उते छॾे आया आहियो। असां पंहिंजी ज़मीन देश जी आज़ादीअ सदके ॾिनी, पर असांखे हिते हिकिड़ो फुट, हिकिड़ो गज़, हिकिड़ो महल बि ॾियण लाइ तयारु न हुआ। पोइ भला पोइ असांजा कलाकार, असांजा संगीतकार, असांजा नाटककार, असांजा लेखक, असांजा विद्वान, असांजा जर्नलिस्ट, असांजा ॿिया जेके बि हुआ ॿुद्धिवान तबिके जा माण्हू, उन्हनि जो प्रमोशन कीअं थिए, असीं कला खे वधायूं कीअं, असीं संगीत खे वधायूं कीअं, नाटक खे वधायूं कीअं, नृत्य खे वधायूं कीअं। असां चयो असीं पंहिंजी था सरकार ठाहियूं, बग़ावत कोन था कयूं, पर असीं पंहिंजी सरकार था ठाहियूं। अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा जी सरकार था ठाहियूं। ऐं अॼु 50 साल थिया आहिनि त मां ॾाढे ख़ुशीअ सां, आनंद सां मरंदुसि त कोन, पर जॾहिं बि मुंहुसि तॾहिं मुंहिंजो मन आनंद सां, शांतीअ सां भरियल हूंदो। अॼु मां 83 सालनि जो आहियां, पर सभिनी हंधि चवंदो आहियां मां 100 साल जीअंदुसि, जीअं पंहिंजे सिंध जी आज़ादी बि ॾिसी सघां। सिंध ज़रूरु आज़ादु थींदी, ऐं उहा सिंध जॾहिं आज़ादु थींदी तॾहिं भारत सां लॻंदी। छा त उतां जा माण्हू एॾो बेज़ार आहिनि पाकिस्तानी सरकार मां, जो हुननि हमेशह पे चयो आहे जे असीं आज़ादु थींदासीं त असीं पंहिंजी क़िस्मत पंहिंजी भारत सां ॻंढींदासीं। असीं भारत जो टुकड़ो न थींदासीं, पर भारत सां असांजी तमामु दोस्ती रहंदी। ऐं तंहिंजे करे मां हमेशह जीअं आयो आहियां त मूं सिर्फ़ु इहा ई रट लॻाई आहे त जीए सिंध सदा जीए, इहो ई मुंहिंजो नारो हलंदो आयो आहे। इन करे असां पोइ छा चयो जॾहिं अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा ठही, त असीं नृत्य, नाटक, संगीत जा सम्मेलन, असांजा दोस्त जेके आहिनि
सुंदर आहे या ॿिया जेके आहिनि भाई जेकॾहिं सरकार असांजा सम्मेलन नथी करे, सरकार असांजा नृत्य सम्मेलन नथी करे, सरकार असांजो नाटक फेस्टिवल नथी करे, सरकार असांजो संगीत फेस्टिवल नथी करे, असीं कंदासीं, असीं पंहिंजा फेस्टिवल कंदासीं। ॿियूं सरकारियूं पंहिंजे ॿोलीअ जा फेस्टिवल कराईंदियूं आहिनि, पोइ संगीत फेस्टिवल हुजे, नाटक फेस्टिवल हुजे, साहित्य जो फेस्टिवल हुजे, ड्रामा जो फेस्टिवल हुजे, ॿियूं सरकारियूं ॿियूं ॿोलियुनि जूं सरकारियूं कराईंदियूं आहिनि। पर असीं हाणे पंहिंजो पाण ॿूटो ॿारियो आहे। हिमत मर्दा मदद ख़ुदा, असांजा ख़ुदा मददगार थियो आहे, असां हिमत कई आहे, असां पंहिंजो ॿूटो ॿारियो आहे। ऐं असां तंहिंजे करे तव्हां ॾिसो था असांजा हिते गुज़िरियल 5-6 सालनि खां वठी जेके असां इनाम पिया ॾियूं, 2-2.5 लखनि जा हर साल इनाम वेठा ॾियूं, 10 इनाम हर कंहिं फील्ड में इनाम वेठा था ॾियूं। इहो कंहिंजी? इहा तव्हां दोस्तनि जी, सिंधी भाउरनि जी, सिंधी दानवरनि जी, सिंधी जेके ॿिया असांजा दोस्त आहिनि उन्हनि असांखे मदद कई आहे। उन्हनि जे बल ते असीं अॼु पहिरें शुरूआत में हिकिड़ो इनाम शुरू थियो। असांजो मुर्जमल मंगनाणी 5,000 सां इनाम शुरू कयो हुई। 81 जे ज़माने जी ॻाल्हि थो ॿुधायांव, घणा 20-25 साल पुठियां वञी थो ॿुधायांव। उन हिमत कई जो घटि में घटि असांजे गोविंद मारीअ जे अर्ज़ ते 5,000 जो इनाम, साहित्य जे खेत्र में 5,000 जो इनाम, जेको पोइ अॼु वधी 25,000 जो इनाम थियो आहे। पोइ त हिकु पुठियां ॿ, असां 2 ते घुरिया त असांखे 4 पिया मिलनि, जे 4 था घुरूं त 6 इनाम था मिलनि। हीअं त असां जो झोलियूं भरिजी वियूं आहिनि इनामनि सां। ऐं असीं उहे इनाम पंहिंजे दोस्तनि खे, कलाकारनि खे, साहित्यकारनि खे, ॿुधीमाननि खे असीं पंहिंजे उहे इनाम उन्हनि खे इज़त सां उन्हनि सां। ऐं हीअ असांजो जेको आहे फेस्टिवल, हीअ असांजी जेका आहे, इहो ॼण सम्झो त असांजो नेशनल अवार्ड्स जो फंक्शन आहे, जीअं ॿियनि जा नेशनल अवार्ड्स जा फंक्शन थींदा। हीअ अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा जी हीअ जेका आहे स्टेज, हीअ जेको प्लेटफॉर्म आहे, सो असांजो नेशनल, असांजी सरकार जो, असांजी पंहिंजी ख़ानगी सरकार जो हीअ प्लेटफॉर्म आहे, जंहिंजे मथां सभिनी खे ॿी इनाम ॾियूं था। ऐं तव्हांजी दुआ असांखे हूंदी। ऐं असांजा हिमत वारा जेके आहिनि जवान, सुंदर अगनाणीअ जहिड़ा, सुंदर अगनाणीअ त कमाल करे छॾियो। पोयां 5 साल त असुली मूंखे ई शइ ॾेई वियो आहे। मुंहिंजे ज़माने में 2 या 3 इनाम मस हूंदा, हिन जे ज़माने में हाणे 10 इनाम थी विया आहिनि। अञा त लाइन लॻी पई आहे। हीअ चए थो बाबा आहे कोन, मूंखे कंहिं में इनाम ॾियां, सभिनी में अची वियो आहे हींअर इनाम। त ऐं मां वरी हिकिड़ो फटाको थो हणां। सुंदर खे चयुमि, सुंदर चयो न इहो पटाको न छोड़िजांइ, पर मुंहिंजी दिलि रहे नथी, मां त चाहियां इहो पटाको छोड़ियो। असां पे सुपना लधा आहिनि, असां पे 50 सालनि खां सुपना लधा आहिनि। कहिड़ा सुपना लधा आहिनि त असां पंहिंजे हिन धरतीअ ते, भारत जे धरतीअ ते असां पंहिंजो हिकिड़ो वतन ठाहियूं। ऐं उहे सुपना जेके आहिनि से आहिस्ते साकार थी रहिया आहिनि। उहे सुपना ज़रूरु पूरा थींदा, मूंखे पकी उमेदु आहे। ऐं उन सुपननि लाइ असां 2 या 3 साल अॻु में मुंहिंजो यार सुंदर ऐं मां असीं भारत जे दौरे ते, भारत जे रटन ते निकितासीं, यात्रा ते न, रटन ते निकितासीं। साउथ में वियासीं, दखन में वियासीं, सिकंदराबाद में वियासीं, हैदराबाद में वियासीं। उते वञी ॾिठोसीं त सिंधियुनि त कमाल करे छॾियो आहे। उहे मंदर ठाहिया अथनि जंहिंजी का ॻाल्हि ई कान्हे। पोइ असां वञी पहुतासीं अहमदाबाद जे अक्षरधाम वटि। अक्षरधाम तव्हांजे कंहिं ॾिठो हूंदो, तव्हांखे ख़बर हूंदी त अक्षरधाम हिकिड़ी वॾी अजीब चीज़ आहे, जंहिंमें सॼो कल्चर, सॼो लिटरेचर, सॼो जो अक्षरधाम में जेका चीज़ आहे असांजे मन में आयो त असीं अक्षरधाम सिंधी धाम कॾहिं ठाहियूं। सो हिन चयो जेकॾहिं असांखे को 50 करोड़ मिली वञनि त असीं अक्षरधाम जहिड़ो सिंधू धाम ठाहियूं हिन भारत जे अंदरि। ऐं कंहिं बि जॻह ते उहा चीज़ असीं खड़ी करे सघूं था। जेकॾहिं अक्षरधाम जहिड़ो सिंधू धाम हिन भारत जे कंहिं बि परगिणे में बर्पा थींदो आहे, उन जे लाइ असांजो दोस्त सुंदर 50 करोड़नि जो फाउंडेशन खड़ो कंदो त पहिरियों लखु बाबाणी परिवार ॾींदो।
बाबाणी परिवार न को कारखानेदार आहिनि, न को जवेरी आहिनि, न को ज़मीनदार आहिनि, न को बिल्डर आहिनि। मिडिल क्लास जा ग़रीब बाबाणी परिवार आहे, पर बाबाणी परिवार सिंधी जातीअ सां कमिटेड आहे। तंहिंजे करे पहिरियों लख जेको थींदो सो बाबाणी परिवार पंहिंजे माता सविता जे नाले में पहिरियों चाढ़ींदो चिठे ते, जेकॾहिं इहो कदम किन जवाननि अॻिते हली खयो। मां तव्हांजो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां ॾाढे मुहिबत ऐं प्यार सां मूंखे ॿुधो आहे। पर हाणे छॾींदोसांव कोन, 2 मिंट रुॻा, 2 मिंट। मां 2 नारा हणंदो आहियां हमेशह, एंड में 2 नारा हणाईंदो आहियां। हिकिड़ो मां चवंदुसि जिए सिंध, तव्हां चवंदव सदा जिए। जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध। ॿियो थींदो सिंधी ॿोली, तव्हां चवंदव अमर रहे। सिंधी ॿोली, सिंधी ॿोली, सिंधी ॿोली, तव्हीं बि सभु अमर रहो। राम जवाहरानंद जी, मंच पे सभी गणमान्य व्यक्ति और मित्रों, इतने अच्छे माहौल के बाद मैं मुझसे पूछ रही थी प्राची कि आप सिंधी समझते हैं। मैंने कहा मैं उनकी लैंग्वेज नहीं समझ रहा था, लेकिन बॉडी लैंग्वेज समझ रहा था, जो कि काफ़ी धुआंधार थी। और उससे ये साबित हो रहा था कि वो जिस चीज़ की बात कर रहे हैं, जिस जज्बे की बात कर रहे हैं, जिस कल्चर की बात कर रहे हैं, जो थोड़े से लोग यहाँ वापस आए हिंदुस्तान में, पाकिस्तान छोड़ करके जो सिंध जहाँ रह गया, और उन्होंने किस तरीके से अपनी आइडेंटिटी बनाए रखी, जो मैंने समझा। और मेरे ख्याल है आप नकार नहीं सकते, क्योंकि मैंने ठीक ही समझा कि उस आइडेंटिटी को बचाने के लिए, बनाने के लिए और उसको ज़िंदा रखने के लिए इंडिविजुअली जितने अच्छे काम हुए और लोग कर रहे हैं, मेरे ख्याल है वो इसी तरीके से करते रहें। और सहयोग फाउंडेशन जैसे ऑर्गेनाइजेशंस अगर उसको सपोर्ट करेंगे तो मुझे उम्मीद है कि ना तो सिंधी कल्चर, ना सिंधी सभ्यता, ना सिंधी लैंग्वेज, ना सिंधी लोग कोई दबा नहीं पाएगा, ना दब सकता है। इंडिविजुअली मेरे ख्याल है वो एक आदमी 1.25 लाख से लड़ाऊ वाली बात है। एक इंडिविजुअल सिंधी मुझे लगता है इट्स गुड इनफ फॉर मिलियन पीपल। यस, इट्स अ फैक्ट, इट इज़ अ फैक्ट, बिकॉज ये बड़ी बात है, ये हम यहाँ खड़े होकर बात कर लेते हैं, लेकिन अपना घर छोड़ के आइए और दूसरी जगह आप दोबारा नए बीज डालिए, नए सिरे से फिर पनपिए, फिर सभ्यता को जन्म दीजिए, आसान नहीं होता। वहाँ पर आकर के लोगों ने किया है, और उसको एज ए मीडिया पर्सन, एज ए टेलीविजन पर्सन, आई फील मेरा दायित्व बन जाता है कि उसको मैं भी हवा देता रहूँ अपनी तरफ से, मैं भी उसको सींचता रहूँ जहाँ जहाँ मुझे मौका मिले, क्योंकि मेरे ही देश के लोग हैं, मेरे ही साथ के लोग हैं। मैं ज़्यादा समय लूँगा, क्योंकि गोविंद जी से आप लोग सुनना चाहेंगे उनको भी। तो आज के इस फंक्शन के लिए, इस दावत के लिए, इस न्योते के लिए राम जी आपका भी और सभी का बहुत बहुत धन्यवाद। मां सहयोग फाउंडेशन जो ऐं सिंधी ॿोली ऐं साहित्य एसोसिएशन जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां त मूंखे हिते घुरायूं ऐं तव्हां सां हिकु इवनिंग बिताइण जो मौक़ो मिलियो। मां ॿुधो कंहिं चयो त बुख लॻी आहे, त आई वोंट कीप यू अवे फ्रॉम योर फूड। ओनली वन थिंग, किरीट साहब चयो त असांखे सिंधू धाम खपे, सिंधियुनि खे ज़मीन जो टुकड़ो खपे। सही चयो, पर जॾहिं प्रैक्टिकल सोचिजे त गवर्नमेंट खां पंहिंजे ज़मीन जो, सिंधियुनि जे लाइ हिकु ज़मीन जे टुकड़े जो जी जेका मांग आहे, मां नथो सम्झां त कॾहिं पूरी थींदी। कोशिशि करणु ज़रूरी आहे, पर प्रैक्टिकल प्रॉब्लम्स बि आहिनि। हीअ टोपी जॾहिं शाम जो मूंखे पाई, तॾहिं मूंखे यादि आयो त मां बि सिंधी आहियां। विसरी थो वञे, ऐं मां सम्झां थो त केतिरा ई भाउर हिते हूंदा, भेनर हिते हूंदियूं, जे ज़िंदगी में रोज़मर्रा जी ज़िंदगी में उनखे विसरी था वञनि त उहे सिंधी आहिनि। छाकाणि त आज़ादीअ खां पोइ सिंधी अहिड़े क़िस्म सां बिखरी विया आहिनि, ऐं उन्हनि जी जेका सभिनी खां वधीक सुठी क्वालिटी इहा आहे त सर्वाइवल जे लड़ाईअ में जिते बि विया, जंहिं बि स्टेट में विया, उहे उन स्टेट जा थी विया। पर इन में ईअं बि थियो त असांजी ॿोली,
असांजा ट्रेडिशन्स, असांजा आर्ट भी थोड़ा डिस्ट्रॉय थियणु शुरू थिया। उन जो ॿियो कोई सबबु कोन्हे, सबबु इहो ई आहे त असां विसारे छॾियोसीं, विसारींदा था वञूं। ऐं जेकॾहिं असां विसारियूं था त उन जी ज़िम्मेदार सरकार कोन्हे, उन जा ज़िम्मेदार असां आहियूं। जेकॾहिं असांखे पंहिंजी सिंधियत ज़िंदा रखणी आहे त उहा कोशिशि असांजे पंहिंजे घरनि मां शुरू थियणु खपे। पंहिंजे ॿारनि खे असां उन बारे में कॉन्शियस कयूं, उन्हनि खे सेखारियूं, उन्हनि खे पंहिंजी ॿोली, पंहिंजे ट्रेडिशन जी बि जेका अहमियत आहे उहा सम्झायूं। जेकॾहिं ईअं न कंदासीं ऐं रुगो वेट कंदासीं त भई ॿाहिरों कोई सरकार असांजी मदद करे त असांजी सिंधी ॿोली हिन सेंचुरी जे अंदरि अंदरि ख़तमु थी वेंदी। 5000 साल पुराणी सभ्यता, उन खां बि वधीक पुराणी सभ्यता हिकु सेंचुरी में ख़तमु थी वेंदी। कैन यू इमेजिन द ट्रेजिडी? जेकॾहिं असांखे पंहिंजी सिंधियत क़ाइमु रखणी आहे ऐं मां सम्झां थो त असांखे उहा पूरी कोशिशि करणु खपे। ज़मीन जो टुकड़ो मिले न मिले पर सिंधियत त रहे। जेकॾहिं ईअं करिणो आहे त असांखे पंहिंजी लड़ाई, पंहिंजी कोशिशि पंहिंजे फैमिलीअ में शुरू करणी आहे, पंहिंजी कम्यूनिटीअ में शुरू करणी आहे। उन खां सवाइ कोई चारो कोन्हे। मां हिकु दफ़ो वरी तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी जो, मूंखे तव्हां हिते अचण जो मौक़ो ॾिनो। एंड आई होप यू विल हैव योर डिनर वेरी सून। अदीब, दोस्त, कलाकार ऐं ॿिए असांजा सिंधी भाउर ऐं भेनरूं, स्पीचिस बोर कंदियूं आहिनि, पर गॾोगॾु जेका संस्था प्रोग्राम करे थी उन जो मक़सदु चिटो कंदियूं आहिनि। असां दुहिलहरी कोन्हियूं के, असीं गायक कोन्हियूं के, असीं उहे कोन्हियूं के जेके तमाशो ॾेखारे ऐं पैसा कठा कयूं, पर असीं उहे जेके चाहियूं था हर सिंधीअ में सिंधियत जो जज़्बो पैदा थिए, उहो हितां को न को मैसेज खणी वञे। उन मैसेज, उन नियापे खणी वञण लाइ, उन जज़्बे खणी वञण लाइ असीं प्रोग्राम करे कठा कंदा आहियूं ऐं पंहिंजी ॻाल्हि चवंदा आहियूं। यादि रखो, का बि सरकार कहिड़ीअ बि पार्टीअ जी सिंधी ॿोलीअ खे कोन बचाईंदी। असीं सिंधी आहियूं जेके पंहिंजी ॿोली खे बचाईंदासीं। ऐं जेसि ताईं असीं पंहिंजे ॿोलीअ सां पाण वफ़ादार न आहियूं त सिंधी ॿोली बचणी नाहे। इहो मां तव्हांखे अॼु ई चई थो छॾियां। ही अकेडमियूं, ही सरकारी इदारा, सरकारियूं ठाहींदियूं आहिनि, पंहिंजा माण्हू खणी ईंदा आहिनि ऐं उहे उन्हनि खे बि जे हिसाब कंदो त करोड़े रुपया, 4-5 करोड़ मिली था वञनि या 3 करोड़ 2 करोड़ मिलनि था। हिकु सिंधी एमपीअ खे जेकॾहिं 5 MP ॻोल्हियो त हिकु एमपी खे 2 करोड़ था मिलनि MP फंड में। उन्हनि मां कंहिं बि एमपीअ उन फंड मां साल में 2 करोड़, 5 सालनि में 10 करोड़, जेकॾहिं राज्यसभा मेंबर आहे त उनखे 6 सालनि में 12 करोड़ था मिलनि। कंहिं बि मेंबर 50 लख उन फंड मां कोन ॾिना आहिनि त सिंधी जाति असांजी उते को सिंधू कल्चरल सेंटर पैदा करे सघे, इंडस कल्चर पैदा करे सघे। असीं जेके वेंदा आहियूं, असांजा के दोस्त, के दिलदार दोस्त, के जज़्बी तमामु थोरा उहे आहिनि जेके इन कला लाइ, कल्चर लाइ, साहित्य लाइ पैसा ॾींदा आहिनि। बाक़ी ॾाढो ॾुखियो कमु आहे त कंहिंखे इहो सम्झाइणु त असां तॾहिं ज़िंदा रहंदासीं जॾहिं असांजो कल्चर ज़िंदा रहंदो, जॾहिं असांजी सभ्यता ज़िंदा रहंदी, जॾहिं असांजो साहित्य ज़िंदा रहंदो। लेखकनि, कलाकारनि तमामु घणी कोशिशि कई आहे त 50 सालनि ताईं असां हिन खे ज़िंदा रखंदा आया आहियूं, पर असां सिर्फ़ु प्रोग्राम ॾिसी को जज़्बो न खणी वञूं, पंहिंजे घर में न ॻाल्हायूं, सिंधी राग न ॿुधूं, सिंधी प्रोग्राम न ॾिसूं, सिंधी नाच न कयूं त असांजी सिंधी ॿोली मरी वेंदी। असांजे दोस्त गोविंद निहालाणीअ चयो 5 साल न पर ईअं 7 साल, 7000 साल पुराणी सिंधी सभ्यता 100 सालनि में गुम थी वञे, इहो अफ़सोस असांखे त थींदो, पर हिन सरकार खे थींदो ऐं थियणु खपे त हिकिड़ी हेॾी वॾी सभ्यता ऐं 100 सालनि में गुम थी वञे।
तव्हांखे यादि रखणु खपे। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां। आसाम में हिकिड़ी ट्राइब आहे जंहिंजा कुल 50 माण्हू वञी बचिया आहिनि ऐं गवर्नमेंट ऑफ इंडिया उन्हनि लाइ 30 करोड़ सैंक्शन कया त उहा ट्राइब कीअं बचाई वञे। जॾहिं असीं 50 सिंधी बचंदासीं तॾहिं सरकार जी अखि खुलंदी त हाणे सिंधु घाटीअ जा वारस आहिनि, उन्हनि खे कीअं बचायूं। अजीब ॻाल्हि आहे। ऐं मूंखे कंहिं में बि आसरो कोन्हे को, पंहिंजनि सिंधी भाउरनि में, दोस्तनि में, सिंधियत जे प्यारनि में विश्वास आहे त उहे सिंधियत खे बचाईंदा, सिंधी ॿोलीअ खे बचाईंदा, सिंधी कल्चर खे बचाईंदा। बाक़ी का सरकार कोन बचाईंदी। मां सिर्फ़ु हिकिड़ी घुर थो कयां, असांजो हिकिड़े सिंधीअ जो टैक्स जेको इंडिया में इनकम टैक्स ॾींदो आहे, उन खे रुगो टैक्स, उहो उनजो टैक्स रुगो असांखे वापसि कनि। हिकु सिंधीअ जो सॼी सिंधी जातीअ जी कया पलटी सघूं था। मूंखे ख़बर आहे उहो केतिरो टैक्स ॾींदो आहे। हिकु सिंधीअ जो इनकम टैक्स, ॿियनि सभिनी जो पाण वञी खणनि। सिंसियरिटी कोन्हे, ईमानदारी कोन्हे का योजना कोन्हे का। को बि मूंखे सरकारी नुमाइंदो इहो ॿुधाए असांजी कहिड़ी योजना आहे त असीं सिंधी ॿोलीअ खे, सिंधी जातीअ खे हीअं बचाईंदासीं। उन्हनि खे कहिड़ा प्रोजेक्ट्स आहिनि? दे हैव नो प्रोजेक्ट एट ऑल। ही रुगो थपुड़ा हेॾां होॾां हीअं पिया आहिनि। सीडियूं बि असीं ठाहियूं, कैसेट्स बि असीं ठाहियूं। आशा वेचारी दुबई में हली ड्राइवर जो पे कमु करे, असां 10 ॾींहं धिका खाई कुझु पैसा कठा करे प्रोग्राम वेठा कयूं। आख़िर इहो केसि ताईं हलंदो? असीं हिन मुल्क जा सिटीज़न्स आहियूं, पर मूंखे अॼु ॾींहं ताईं, मां 12 साल जो आयुसि, अॼु 68 साल जो आहियां, कॾहिं मूं इहो महसूसु कोन कयो आहे त मां फर्स्ट क्लास सिटीज़न आहियां। आई ऑलवेज फेल्ट मां सेकंड ग्रेड सिटीज़न आहियां हिन मुल्क जो। मूंखे पहिरें नंबर सिटीज़न जो को बि हक़ु कोन्हे को जेको मां साबित करे सघां थो। आख़िर असां कहिड़ो ॾोह कयो? हिननि खे असां आज़ादी ॾिनी तॾहिं सिंध हिंदुस्तान जो हिसो हो। असीं लॾे आयासीं, को जज़्बात असीं टिड़ी पखिड़िजी विया आहियूं। को ॿार असांजो लंडन वेठो आहे, त को हैदराबाद दखन वेठो आहे, त को जयपुर में वेठो आहे, त को दिल्लीअ में वेठो आहे। केरु मरी वञे त असीं उते कोन था पहुची सघूं। छिड़ो वछड़ थी विया आहियूं। असां सॼे कल्चरली दरबदर थी विया आहियूं। ऐं उन जाति खे जेका टिड़ियल पखियल आहे, जंहिंखे प्रोटेक्शन खपे। हींअर असां वटि हिकिड़ो राजस्थान में प्रोग्राम थियो। असांजो हिकिड़ो IAS ऑफिसर आहे कोरानी, सीनियर IAS चीफ सेक्रेटरी जे लेवल जो आहे। उन चयो असांखे 2 शयूं खपनि, हिकिड़ो प्रोटेक्शन, ॿियो सहभागिता। असांखे हिसो ॾियो ऐं असांखे बचाव ॾियो। पोइ चयूं तव्हांखे असां बचाव छा ॾियूं, तव्हां पाण हीअं आहे। पोइ जीअं सिंधी हीअं आहिनि हूअं आहिनि चवणु लॻा, पर कमिट केरु करण लाइ कोन्हे। इन करे अचो त पंहिंजो पाण ॿूटो ॿारियूं। मां तव्हांजो तहे दिलि शुक्रगुज़ार थींदुसि जेकॾहिं मुंहिंजा नखनि ते तव्हां सोचींदा त असां पंहिंजी जातीअ खे कीअं बचायूं। महिरबानी। बहुत खुशकिस्मती है हमारी कि हमारे बीच सुनील दत्त साहब यहाँ पहुँचे हैं। सिंधी समाज के बीच में कुछ थोड़ी सी कहीं लेट हो गई, नहीं तो अवार्ड फंक्शन के साथ हमारे साथ होते। मैं सिंध की याद दिला रहे साहब आपको। दत्त साहब में रियली इस कॉन्स्टिट्यूंसी में जो एक हिस्टोरिक कार्य किया है, 5 साल, ये 4थी बार है। 4 बार वो यहाँ के MP रह चुके हैं, 5वीं बार इलेक्शन अब होने जा रही है। उन्होंने जो इस दौरान हमारे खार, बांद्रा, शांता क्रूज, लोखंडवाला, अंधेरी, एक हिस्टोरिक कंट्रीब्यूशन है उनका। 205 करोड़ रुपया उन्होंने इस कार्य पे अभी लगाया है। हमारे बीच है, ये हमारा सौभाग्य है। मैं चाहूंगा कि 2 अल्फाज दत्त साहब भी आशीर्वाद। सबसे पहले तो मैं माफ़ी चाहूँगा। आप जानते हैं कि किस हालत में मैं हूँ, मेरे कपड़े वपड़े देख लीजिए। ये वो पार्टी के ऐसे महान फंक्शन के लिए नहीं थे, क्योंकि कल का दिन रह गया है। कल 4 बजे हमारे मुंह बंद हो जाएंगे और फिर आपके हाथ चलने शुरू हो जाएंगे 26 तारीख को। तो मैं सिर्फ ये कह सकता हूँ कि मैं जितनी भी तारीफ़ करूँ सिंधी समाज की उतनी कम है, क्योंकि मैं बतौर एक शरणार्थी यहाँ आया था। मुझे पता चला कि यहाँ कुछ ऐसे कॉलेज हैं
जहाँ के शरणार्थी लोग जो हैं पढ़ सकते हैं, उनको एडमिशन मिल सकती है। और मैं यहाँ चला आया। तो जब मैं एडमिशन के लिए गया तो हेड क्लर्क ने कहा कि एडमिशन तो तुम्हें मिल नहीं सकती क्योंकि सब फुल हो गया है। तो मैंने कहा कि बड़ी परेशानी हुई। तो मैंने कहा कि देखिए ऐसा कैसे हो सकता है, मैं फर्स्ट क्लास स्टूडेंट हूँ और शरणार्थी हूँ, आपको तो प्रेफरेंस देनी चाहिए मुझे। तो क्लर्क के साथ मेरी थोड़ी आर्गुमेंट हो गई। तो इतने में एक स्लाइडली एल्डरली मैन वो आया, सूट वूट पहना हुआ था, वेरी वेल ड्रेस्ड। तो मैं कहते हैं कि यंग मैन कम विद मी। तो मुझे एक साइड पे ले गए। कहते हैं कि फ्रॉम वे यू कम फ्रॉम? आई सेड सर आई कम फ्रॉम पंजाब and I came to know that there is a lot of facilities to refugees, so that's why I came to this college. So what the head clerk tells you? He said there is no admission. And he brought me to the head clerk and he told him, give admission to him and get only half fee from him. And that was the principal, Mr. Advani of Jai Hind College. And that's the beginning of my upgrading myself, I must say. I mean, if I had not got the permission, the admission in the college, I don't think that I'll be where I am today and talking to all of you. तो इसलिए मेरे मन में बहुत श्रद्धा है सिंधी कम्युनिटी से, क्योंकि न सिर्फ उन्होंने प्रिंसिपल साहब ने मेरा दिल जीता, मगर अगर देखा जाए आपकी परफॉर्मेंस पार्टीशन के बाद तो हर फील्ड में आपने अपना नाम कमाया है। वह एजुकेशन हो, मेडिसिन हो, बिजनेस हो, कंस्ट्रक्शन हो, politics ho. We have a deputy prime minister now, from Sindh. Yes, and we had a law minister, from your community and all. So what else a community needs? I think you should feel proud that you have contributed so much to India and for the progress of India. मैंने तो आर्मी में देखे, in the navy and army I've seen in a very high position the people of your community and all. And God bless all of you. And ऐसे ही आगे बढ़ते जाइए, चलते ही जाना, ऐसा कोई गाना था ना, है? जब तक ये राह चले। तो ऐसे ही बहुत बहुत धन्यवाद आपका। जय हिंद। शुक्रिया दत्त साहब, शुक्रिया। हमारे सहयोग परिवार के साथ दत्त साहब बिल्कुल शुरू से, मतलब 17 साल से जब से सहयोग फाउंडेशन की हमने नींव रखी, तो दत्त साहब की ब्लेसिंग से उनके साथ मिलके ये कार्य हमने जो कुछ सहयोग फाउंडेशन में किया है उनका हमेशा साथ रहा है। आज भी वो आए हमें आशीर्वाद देने के लिए, उनके लिए धन्यवाद। थैंक यू सर। दस फुडा किया रिझाया तो किया परचाया, किया रिझाया तो किया परचाया, किया रिझाया किया परचाया। दस फुडा किया रिझाया तो किया परचाया, किया रिझाया तो किया परचाया, किया रिझाया किया परचाया। 10 गुना